नाज़रीन मक़सूद और रिंद बरसा नवाबशाह मां निकिरंदड़ मेन सिम नाले में शुगर मिलनि जो गंदो केमिकल वारो पानी छोड़ करण सबब माहौलियाती आलूदगी वधी रही है। जे सबब जंगली जीवत तोड़े चौपायो माल मरण लॻो, पर अफ़सोस जो कंहिं बि मामले नोटिस न आहे वरितो, जे सबब ॻोठाणा सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुन हवाले सां ॾिसूं था ख़ैर मोहम्मद रिंदी जी हीअ रिपोर्ट। मेन सिम नालो जो नवाबशाह खां नवा ज़हरीलो केमिकल वारो पानी छोड़ कयो थो वञे। पहिरीं जेको जॾहिं सिम नालो ठहियो त बहितरीनु पाणी जेको साफ़ पाणी ईंदो हो, जंहिंमें माल मता पाणी पींदो हो, आबादी पिणु थींदी हुई। हींअर जेको हिन में केमिकल नवाबशाह जी जेका शुगर मिल जो आहिनि उन में केमिकल जो पाणी छोड़ कयो अथनि, जेको पाणी ज़हरीलो हुअण करे हितां जो चौपायो माल आहे, पखी जेको पाणी पीअण सां बीमारी बाद जेको मरे वञे थो। ऐं केतिरा ई जेको हिन मुख़्तलिफ़ ॻोठनि जेके आहिनि बशकली रिंदा आहे, मुंदू रिंदा ऐं केतिरा बि सवे ॻोठ आहिनि जेके हिन सिम नाले मां मुतासिर थी रहिया आहिनि। ऐं मच्छरनि जे आज़ार ऐं राति जो घुट हुअण करे जेको सो बदबू पाणी हुअण करे जेको सो सॼी राति जागी गुज़ार। अचो त उन्हनि माण्हुनि खां ॻाल्हायूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। नाले में जेको आहे सो गंदो पाणी आहे, माल पीए थो, माल असांजो मरे पियो। पखी पखण हिते अॻ में जानवर ईंदा हुआ, उहे पीअनि पिया, मरनि पिया। ऐं मच्छरनि तंग कयो आहे ॾाढो असांखे। हिते गंदो पाणी आहे केमिकल वारो, ॾिसो पिया तव्हां पाण। बराए महिरबानी। जी जी पहिरीं साफ़ु ईंदो हो, मच्छियूं ईंदियूं, असां हिते शिकार कंदा हुआसीं मच्छियुनि जो। हींअर मच्छी बि कोन्हे को, पहिरीं असां शिकार कंदा हुआसीं मच्छियुनि जो। हीअ शुगर मिल जो चवनि था केमिकल वारो पाणी आहे, नवाबशाह शुगर मिल, हबीब शुगर मिल आहे जेको, उन जो पाणी आहे हिते असां वटि अचे पियो। असांजो माल चौपायो माल ॾाढो मरे पियो, बदबू थी अचे, राति जो माल थो मरे। इन जी जान छॾायो हिन पाणी मां भाउ। पाणी मोचारो न आहे, केमिकल वारो पाणी आहे। फसल ई सड़ियो पियो वञे, कंहिंखे बि कोन थो लॻे। माल मता बि वञे पियो, का शइ कोन पई बचे। सिम नाले में छॾियो अथनि, हिनमें किन किचिरो आहे, किरमा मकोड़ा आहिनि। ऐं ॿियो असांजो माल पाणी पीए थो, उन खां पोइ धप अचे थी, मच्छर जाम थियनि था। ऐं असांखे ई पाणी जेको आहे सो बंदि कयो वञे या को न को सिस्टम कयो वञे हिन जो। ऐं मोरी बि भॻल आहे, हिन जो बि बिलो कयो। पाणी बदबूदार पाणी आहे, ख़राबु पाणी आहे। पाणी छॾियो वञे त मिलनि जो पाणी आहे, ईअं बदबू आहे, ऐं मच्छर थियनि था। इहे माल आहे नुक़सानकार आहे, असांजो माल पीए थो। सो इहो कुर्ब कयो, इहो न छॾियो वञे त बहितर आहे। ॻाल्हियूं ॿुधियूं वञे जो इहो चवणु आहे त सिम नाले में जेको नवाबशाह जी शुगर मिल जेका सो केमिकल वारो पाणी छोड़ करण करे जेको सिम नालो में बदबू अचे थी, ऐं केमिकल वारो पाणी हुअण करे असांजो माल मता जेको आहे सो पखी जेके आहिनि, परदेसी पखी अचनि था, उहे पिणु जेको सो पाणी पियो मरी रहिया आहिनि। ऐं राति जे वक़्तु जेको आहे हिन जी बदबू हुअण करे मच्छरनि जे आज़ार ऐं जेको आहे सो ॻोठाणा ऐं जेको आहे सॼी राति जागी गुज़ारण ते मजबूर आहिनि। ऐं मच्छरनि में पिणु जेको आहे हिन पाणी जे करे इज़ाफ़ो थियो आहे। ऐं हिन पाणी केमिकल जे पाणी जे हुअण करे जेको आहे सो बदबू पाणी हुअण करे भरपासे जेके ॻोठाणा आहिनि उहे केतिरनि बीमारियुनि में पिणु वठिजी विया आहिनि। इन जो इहो वधीक चवणु आहे त सिम नाले में जेको आहे सो केमिकल नवाबशाह शुगर मिल जो जेको केमिकल वारो पाणी छोड़ कयो थो वञे, महिरबानी इन खे जेको आहे सो बंदि करायो वञे। ॿी सूरत में असां एहतिजाज कंदासीं। साथी रिपोर्ट सां गॾु ख़ैर मोहम्मद रिंद, मक़सूद रिंद।